अस्सलाम वालेकुम, मां आहियां काइमली ख़ान। अवां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। अॼु जंहिं शख़्सियत जे हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ अवां सां मुखातिब थियासीं, लाड़काने जे चीकी ऐं ॻाढ़ी मिटीअ मां जनमु वठंदड़ डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो आहे। डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो 7 मई 1959 में लाड़काने भरिसां आकिल ॻोठ में जनमु वरितो। संस जनमु मोहम्मद अली हक़ानी जे घर में थियो। डॉक्टर साहब हिकु आलिम दीन ऐं दीनी बुज़ुर्ग जे घर में जनमु वठण जे करे दीनी इल्म सां संस चाह बचपन खां ई हो। डॉक्टर साहब चाणका मेडिकल कॉलेज मां MBBS जी डिग्री हासिल करण बैदि पंहिंजी प्रोफेशनल कैरियर जी शुरूआति करण बदिरां सियासी, मज़हबी ऐं रूहानी तइलीम जी तरफ़ अची विया। डॉक्टर साहब जमियत उलमा इस्लाम सिंध जे ऐं मर्कज़ जा अॻुवान रहिया आहिनि। पाण जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते मुख़्तलिफ़ टाइमनि ते चूंडिजी विया आहिनि। जमायत जमियत उलमा इस्लाम ऐं उन जी ख़ुशकिस्मती रही आहे त उहा उन वटि डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जहिड़ी शख़्सियत संस नुमाइंदगी जे लाइ सिंध में मौजूदु हुई। डॉक्टर साहब दीन जी तबलीग करण सां गॾोगॾु पाण खे सिंध जो मुहाफ़िज़ बि साबित करे ॾेखारियो। डॉक्टर सिंध जे मड़नी ॿरंदड़ मसइलनि ते पाण सेनेट जे बाला ऐवान में हर वक़्तु गूंजंदा रहंदा हुआ ऐं सिंध जे हर इशू ते पाण आवाज़ उथारियो, जंहिंजो मिसाल सेनेट जी तारीख़ में कॾहिं बि कोन थो मिले। डॉक्टर साहब सेनेट जे मुख़्तलिफ़ स्टैंडिंग कमेटीज़ जा पिणु मेंबर ऐं चेयरमैन बि रही चुका हुआ। डॉक्टर साहब मुल्क जे मुख़्तलिफ़ उहिदनि में रहण बावजूदु बि संस तबियत में मीठ, मोहब्बत, नरमी ऐं बहादुरी शामिल। डॉक्टर साहब ख़त्म नबूअत, रेशमी रुमाल तहरीक ऐं आज़ाद तहरीक आज़ादी ऐं ॿियनि तहरीकनि में वॾो किरदारु अदा कयो। MRD तहरीक दौरान डॉक्टर साहब न फ़क़ति जमहूरियत जे बहालीअ जे लाइ ॻोठनि झर झंग वाहिण वस्तीअ में तबलीग कई, जमहूरियत जे बहालीअ जे लाइ किरदारु अदा कयो, पर 9 महीना जेल काटियो। हिकिड़े पाण ईअं चऊं त जमियत उलमा इस्लाम सिंध में वधीक फ़ाल डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जे महिनत, कोशिश ऐं काविशनि सां थी आहे त इन में को बि वाद न आहे। डॉक्टर साहब जे जमियत में अचण खां अॻु में जमियत इलाही पुठिते पियल हुई। डॉक्टर साहब हिकु वॾो तनज़ीमी पोरियो कयो। उन लाइ सॼे सिंध जे ॻोठनि में जलसा, प्रोग्राम, तरबियती मिराका, तरबियती प्रोग्राम ऐं निशस्तूं तरतीब ॾिना ऐं उन्हनि में शिरकत कई। ऐं सेनेट में डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो इस्लाम जी तबलीग, दीन जी इशायत, तइलीम ऐं तदरीस जे हवाले सां वाइज़ हूंदो हो। गॾोगॾु डॉक्टर साहब सिंध जा सूर, ॾुख, पीड़ाव, सिंध जे वॾेरनि, बोतारनि ऐं नवाबनि जिन सिंध जे अवाम खे ॾंभियो कखियो, उन्हनि जे ख़िलाफ़ु मज़बूत ऐं भरपूर तरीक़े सां आवाज़ बुलंद कयो। डॉक्टर साहब सिंध जे माण्हुनि जी चीख, पुकार, फरियाद, दांह, कूक खे हमेशह बाला ऐवाननि में आवाज़ बणिजी उथारियो। कालाबाग डैम जो मसइलो हुजे, बिजलीअ जे बहरान जो मसइलो हुजे, सिंध अंदरि तबाह थियल तइलीम ऐं स्कूलनि जो मसइलो हुजे, सिंध अंदरि सिहत जो मसइलो हुजे, सिंध जी उन भुॻड़नि मुठ नीलाम थींदड़ ज़मीननि जो मसइलो हुजे, कारूंजर जबल जो मसइलो हुजे, सामूंडी ॿेटनि जो मसइलो हुजे, ॿनियुनि जे खेतनि, चेटनि ऐं खूहनि जे पाणी जो मसइलो हुजे, थर जे कोयले जो मसइलो हुजे, उन्हनि ते शदमद ॾेई शहीद आवाज़ उथारियो। डॉक्टर साहब जो ख़्यालु पूरो थी नथो सघे। डॉक्टर साहब जा चाहींदड़ ऐं संस मौक़ुफ़ जी ताईद कंदड़ ऐं हामी सिंध जे वाहिण बस्ती, ॻोठ झर झंग में मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब मज़हबी तबिके खे सियासी ऐं सोशल एक्टिविटीज़ तरफ़ आणण जे लाइ हिकिड़ो वॾो किरदारु अदा कयो, जंहिंजो मिसाल मौजूदु आहे त जमियत उलमा इस्लाम जा एहतिजाजी मुज़ाहिरा हुजनि, रैलियूं हुजनि, धरना हुजनि, मिलियन मार्च हुजनि या आज़ादी मार्च हुजनि, उन्हनि दौरान सिंध समेत मुल्क ऐं अवामी, रियासती ऐं मुल्की मिल्कियत खे कॾहिं बि को नुक़सानु कोन पहुतो। मुनज़िम तरीक़े सां जलसनि, जुलूसनि ऐं एहतिजाजी मुज़ाहिरनि, मार्चनि में शिरकत करे मुनज़िम तरीक़े सां पंहिंजे घरनि तरफ़ मोटनि था ऐं पंहिंजो आवाज़ बुलंद करे एहतिजाज रिकॉर्ड कराए वापसि मोटनि था।
जो ख़ूबसूरत मिसाल डॉक्टर साहब जी शहादत वक्त संस शहज़ादे मौलाना नासिर ख़ालिद महमूद सुमरो जिन पंहिंजे वालिद साहब जी शहादत वक्त संस कारकुननि खे हिदायत कंदे चयो आहे त ही धरती ही शहर मुंहिंजे वालिद साहब जा आहिनि। मां नथो चाहियां त मुंहिंजे वालिद साहब जे शहरनि ऐं धरती जे हिकिड़े पन खे बि नुक़सानु पुॼे। यकीन कयो त रोडनि ते मौजूदु हज़ारनि जे तइदाद में कारकुन रोड साफ़ कंदे नज़र आया ऐं लाड़काने तरफ़ जा डॉक्टर साहब जी शहादत बैदि जनाज़े में शिरकत जे लाइ पहुता। डॉक्टर साहब जी शहादत वक़्तु लखनि जे तइदाद में कारकुननि जी मौजूदगी बावजूदु लाड़काने जे कंहिं ठेले वारे खे, कंहिं दुकानदार खे, कंहिं बैनर खे, कंहिं झंडे खे, कंहिं पन खे बि को नुक़सानु कोन पहुतो। इहा हिकिड़ी मुनज़िम तनज़ीम साज़ीअ जो मिसाल आहे। डॉक्टर साहब दीनी दुनियावी सियासी मसरूफ़ियतुनि समेत पंहिंजे औलाद खे जेका तरबियत ॾिनी उनजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। डॉक्टर साहब पंहिंजे फ़र्ज़ंदनि जी जेका तरबियत कई, जेका तइलीम ॾियारी, उहो बि हिकिड़ो ख़ूबसूरत मिसाल आहे। ऐं संस महिनत जे करे अॼु संस जमायत ऐं सिंध जो आवाज़ ॾींहों ॾींहुं वधीक मज़बूतीअ सां पेश करण जे लाइ संस शहज़ादा ॾींहुं राति महिनत करे रहिया आहिनि। राशिद ख़ालिद महमूद सुमरो सिंध जो सूरे, अॻवान, रहनुमा, आशिक़, सोढो, दोदो जे तौर ते डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जी सूरत में असां वटि मौजूदु आहिनि, जेको बाक़ाइदगीअ सां हिकु पड़ाव, हिकु सॾ, हिकु कूक ऐं हिकु गूंज जे तौर ते असां वटि मौजूदु आहिनि। डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जेको हिकु अनमोल हीरो हो, न विकियो, न झुकियो, न रुकियो, न हटियो। डॉक्टर साहब ते 5 दफ़ा कातलाना हमला थिया ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मौतमार धमकियूं मिलियूं। डॉक्टर साहब पंहिंजो जान निशावर करे छॾियो, पंहिंजो सिर क़ुर्बान करे छॾियो, पर कॾहिं बि ज़ालिम जे अॻियां आण न मञी ऐं गोॾा न खोड़िया। जंहिं सबबु संस शहज़ादनि में उहा जुरत, उहो जज़्बो, उहो ई हौसलो, उहो साॻियो ई वलवलो जेको मेहराण जे मौजनि वांगुरु मौजूं हणे पियो, ज़रे बराबरि बि पंहिंजे वालिद जे नक्श क़दम खां पुठियां न हटिया, बल्कि अञा अॻिते वधनि पिया। उमेन त शहीद डॉक्टर जंहिं मिशन ते हुया, जंहिं काज़ ते हुया, जंहिं मक़सद ते हुया, जेको हुननि जो हदफ़ हुयो, जे हासिलात लाइ संस फ़र्ज़ंदनि जी कोशिशूं ज़रूरु कामयाबी माणींदियूं। ऐं हिकिड़ो सिज हिन धरतीअ ते अहिड़ो नमूदार थींदो जॾहिं धरती जे लाइ जानियूं क़ुर्बान कंदड़ जोधनि जवाननि जा ख़्वाब साबिया थींदा। ऐं हीअ सिंध हिकु ॾींहुं ज़रूरु नए सिर जनम वठंदी, जिते दीन, धर्म, रंग, नस्ल जूं पाबंदियूं इंसाननि खां कोहे दूर हूंदियूं। थैंक्स फॉर वॉचिंग माई यूट्यूब चैनल।